बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। HRJDO न्यूज़ सां गॾु मां आहियां अली जाफ़री सोलंकी। ऐं मां आहियां किरण सुमरो। सभ खां पहिरीं ख़ासि ख़बरूं। यूक्रेनी सदर मुल्क में रूसी हमले खां पोइ मार्शल लॉ लागू करे छॾी। ज़ेलेंस्की चयो आहे त रूस इंफ्रास्ट्रक्चर बॉर्डर गार्ड ते मिसाइल हमला कया आहिनि। यूक्रेन मज़बूत ऐं हर हमले लाइ तयारु आहे। पंहिंजे बयान में यूक्रेनी सदर चयो त जंग नथा चाहियूं पर हमले जो जवाब ज़रूरु ॾींदासीं। यूक्रेन ऐं रूस न पर सॼी दुनिया जो नुक़सानु थींदो। रूस यूक्रेन ते हमलो करे छॾियो। केतिरे ई शहरनि ते मिसाइल हमले दौरान यूक्रेन जो दफ़ाई सिस्टम मुकमल तबाह करण जो दावा। यूक्रेन भी रूस जा जहाज किराइण ऐं 40 खां वधीक रूसी फ़ौज मारण जे दावा करे छॾी। सदर पुतिन जे मंज़ूरी खां पोइ रूस जी ज़मीनी फ़ौज यूक्रेन जे कुझु इलाइक़नि ते पहुची वई। रूसी सदर पुतिन यूक्रेन फ़ौज खां हथियार फिटा करण जो मुतालबो करे छॾियो। HRJD न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।